इस्लाम अलैकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो THK न्यूज़ फॉरगर्ड में अहल सुन्नत वल जमात तरफ़ां इस्लाम जी टीं ख़लीफ़ी हज़रत उस्मान गनी ज़ुवाल नूरैनी जी शहादत वारे ॾियारे जे हवाले सां हाफ़िज़ मोहम्मद इसाक़ चेनू जी अॻुवाणी में रैली कढी मौक़े चौक ते जलसो मुनाक़िद कयो वियो। रैली में शरीक माण्हुनि मुतालबो कयो त हज़रत उस्मान गनी जी शहादत वारे ॾियारे ते आम मोकिल करे सरकारी सतह ते मल्हायो वञे। उन मौक़े ते जलसी ख़िताब कंदे अॻुवाणनि कारी मोहम्मद इसाक़ चेन, मौलवी ग़ुलाम नबी चांडियो, अमीर जान ज़हरी ऐं ॿियनि चयो त अॼु रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सची साथी इस्लाम जी टीं नंबर ख़लीफ़ी हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह अन जी शहादत जो ॾाड़ो आहे। हज़रत उस्मान गनी इस्लाम जी पकी लाइ तमामु वॾियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं। हिन रसूल ख़ुदा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾिजी मुस्लमान जी तरक़ी लाइ कमु करे तमामु वॾियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं। संदसि सफ़ात तमामु घणी मशहूरु हुई। असां वफ़ाक़ी सरकार खां मुतालबो था करियूं त इस्लाम जी सची ख़लीफ़े रसूल ख़ुदा जी सची साथी जी शहादत जी ॾाड़ी ते आम मोकिल करे संदसि शहादत वारे ॾाड़ी खे सरकारी सतह ते मिलायो वञे। THN न्यूज़ अवाम जे ॾुखनि दर्दनि ऐं मसइलनि जे आवाज़ खे उजागर कंदड़ चैनल। Like, share, comments, and subscribe.